अरे नालो आ डॉक्टर कोको ॾींदुमि न शिकायत जो मौक़ो। हाणे तव्हांखे तकलीफ़ इहा आहे न कि तव्हांखे राति जो ॾिसण नथो अचे। इहा ॻाल्हि मां तव्हांखे 3 साल अॻु चई हुई कि तव्हांजी जेकियूं अखियूं आहिनि न उहे ॿकरे जूं अखियूं आहिनि, राति जो ॾिसण कीअं ईंदो। हाणे हिकु कमु कयो, फटाफट ऑपरेशन करायो, खपेव कुते जूं अखियूं लॻायो। कुते 2 टाइम ॾिसण ईंदो अथव, सुबुह राति। उल्लूअ जूं लॻायो था त पोइ हिते ई लॻायो, हिकु ॿकरे जी त लॻल अथव, सुबुह ॿकरे सां ॾिसजो, राति जो उल्लूअ सां ॾिसजो। तंहिंखां कुते जूं अखियूं लॻायो न, 2 अखियुनि सां ॾिसो न सुबुह शाम। हा 2 अखियुनि सां ॾिसो न 2 टाइम। कुते जूं अखियूं पयूं आहिनि न असां वटि, हा मिली वेंदव। अचो पोइ मंगल ॾींहुं अचो। अरे नालो आ डॉक्टर कोको ॾींदुमि न शिकायत जो मौक़ो। हा हा चयाणी। हरिओम डॉक्टर। हरिओम हरिओम। चांहि 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 पीअंदव? हा अधु कोप। हा अधु कोप रखें। सांभर 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 विझेव? हा 2 चमचा विझोसि। हा 2 चमचा विझनि। हा ॿुधायो छा थियो आहे? मूंखे प्यार थियो आहे। प्यार थियो आहे? ॾाढो तकलीफ़ वारो कमु आहे बाबा इहो। ॿियनि खे बि थियो आहे? वायरस आहे न, फैलिजे थो न। अच्छा अच्छा, घणे टाइम खां थियो अथव? करीब आई थिंक 6 महीना थिया हूंदा। 6 महीना? प्यार इंसान सां थियो अथव जानवर सां? आत्मा सां थियो आहे। आत्मा सां थियो अथव? आत्मा जी उमिरि घणी हूंदी? उमिरि आई थिंक 238 साल हूंदसि। 238 साल। ॿार अथव तव्हांजा? ॿार बेबी बाबू सोना आई लव यू। न शादी न कई आहे न, प्यार थियो आहे ख़ाली। अच्छा शादी न कई अथव? न शादी एक्चुअली करण वारा हुआसीं, लेकिन शादीअ ॾींहं ते हुनजे पीउ खे अटैक अची वियो। पोइ गुज़ारियो? हो त ऑलरेडी गुज़ारियो आहे न, हो बि आत्मा आहे। हिन में चौंको छो था? नॉर्मल आहे न इहा त ॻाल्हि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो हिन में सिम्टम्स छा था अचनि? थिंकिंग मैच नथी थिए न। मां चवां थो राति आहे, उहा चए थी ॾींहुं आहे। हाणे जॾहिं चिॿरा निकिता आहिनि ॿाहिरि त राति थी न, उहा चए थी न असां हिते ॾींहुं निकिरणा आहिनि। तव्हांजे हिते कांव निकिरणा आहिनि, असां हिते चिॿरा निकिरणा आहिनि। हा त ठीकु आहे न, हिन में कोई ख़ासि ईअं इशू न आहे, हिन में ॾकराणी ॻाल्हि न आहे। हाणे हुनखे राति में सुबुह थी लॻे त तव्हां बि सुबुह उथी चओसि न कि ओ ॾिस यार चंड निकितो थी। चंड सुबुह ई त निकिरंदो आहे न। छा थियो अथव यार, सुबुह ई निकिरंदो आहे न चंड। मथां हिन गोल मैदान जी बटर पापड़ी जाम वणंदी आहे। हाणे इहा आत्मा आहे त गाॾे वारे खे त ॾिसण न ईंदी त ॾींदुसि कीअं? गाॾे वारो परेशान थो थिए कि आवाज़ अचनि किथां था। इहा परेशान थी थिए, हिनखे प्लेट मिले कोन थी त इहे ग्राहकनि जी प्लेट थी खणे, ऐं ग्राहकनि खे बि इहा ॾिसण न अचे, उन्हनि खे सिर्फ़ु प्लेट थी ॾिसण अचे, उहा बि हवा में उॾामंदी। चांहि अची वई। आॾे सांभर घटि विधो अथव सेठ? 2 चमचा विधा। ओ किचन में सर्फ एक्सेल जा पाउच पिया थी, उहे ॾियनि। न बस। अरे पी ॾिसो यार, एक्सप्रेसो वारी फीलिंग ईंदव। नवां स्टार बक छा था कनि? सर्फूं ई त विझनि था, गजूं कीअं थियूं निकिरनि? न बस। हिन में ॾिस, पहिरियों त तोखे डाइट ते ध्यानु ॾियणो पवंदो, डाइट मेन थी। अच्छा तूं चवने त असां सीकेडी बि करे सघूं था। सीकेडी छा? चुड़ैल खां डाइटिंग? चुड़ैल न आहे यार, उहा आत्मा आहे। आत्मा आहे। ॾिस खाइण पीअण ते तोखे ध्यानु ॾियणो ई पवंदी। इहा बटर पापड़ी खाइण निकिरी थी वञे, पहिरीं ॻाल्हि चटणी आत्माउनि खे पचंदी न आहे। अच्छा असांखे चाहे बुखियनि खे आदत थी आहे, हिननि खे आदत न आहे न, त चटणी जे आसरे हिन दिमाग़ ते थी आहिनि, इन करे तोसां विड़ थी करे। डॉक्टर ठीकु त थी वेंदी न उहा? अरे हुनजो तूं टेंशन ई न खण। नालो आहे डॉक्टर कोको ॾींदुमि न शिकायत जो मौक़ो। हाणे ॾिस, गरारी आत्मा हुजे या इंसान, तुंहिंजी हुजे या मुंहिंजी, पुॾी असां उहो ई न संगंदासीं। गरारी न आहे यार, मुंहिंजी शादी न थी आहे अञा ताईं। हा जेकी बि आहे 2 मिंट ॿुध न मुंहिंजी ॻाल्हि। हाणे दवा लिखी थो ॾियां, उहा वठणी थी। बीमार हुआ आहे वठां मां। अरे उन लाइ तो चवां न यार, कोई जॉइंट कनेक्शन थोड़ी आहे वठणे तूं असर उनखे थींदो। ऐं चुड़ैल खे चएसि राति जो बटर पापड़ी बंदि करे। चुड़ैल न चओसि न यार, आत्मा आहे उहा। आत्मा आहे कोन बि तो थी। कहिड़ो थी रहियो थी? आत्मा पटाई थी त हुनखे बि कोई भूत मिलंदो न हूंदो त हुन तोखे पकड़ियो अथई।
डॉक्टर थोड़ो धीरे ॻाल्हायो। धीरे ॻाल्हायो। हाणे आहे काथे हुआ? आई आहे न गॾु। तव्हांखे ॾिसण ईंदव आत्मा आहे न यार। ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, छा तो चई डॉक्टर? मां छा चवंदुमि? मां कुझु चयो ई न। हे पियो चए तव्हांजे लाइ कि तव्हां हिन सां प्यार न कंदा आहियो। मां चयो? मां सिर्फ़ बटर पापड़ीअ सां प्यार कंदी आहियां। बिल्कुलु सही कंदा आहियो, करण बि ईअं ई खपे। असां बि बटर पापड़ी सां ई प्यार कंदा आहियूं। सॼो उल्हासनगर बटर पापड़ी सां प्यार कंदो आहे। बल्कि उल्हासनगर जे ॿाहिरां बि बटर पापड़ी सां ई प्यार कंदा आहिनि। तूं चए मां बटर पापड़ी बंदि कयां? हिनखे चयोमांसि मां बंदि करण लाइ। हे जाम तो खाए। हिन जी एक्सरे बि कंदासीं न, हुन मां बि चटरियूं निकिरंदियूं। तूं हिनखे ॾिसण कीअं थी अचे? तूं चुप करे वे। मां डाइटिंग कयां डॉक्टर। तव्हां हेॾा फिट लॻा पिया आहियो, तव्हांखे ज़रूरत आहे डाइटिंग करणी। बिंदास खाओ। मूंखे तूं चुड़ैल चए। मां ईअं चई सघंदो आहियां तव्हांखे? वरी कए न मस्ती त यादि रखजांइ डॉक्टर। अरे तव्हांखे त ख़बर ई आहे, नालो आहे डॉक्टर कोको। ॾींदुमि न शिकायत जो मौक़ो। हे छा कयव डॉक्टर? तव्हां त सॼो कम ई लाहे छॾियो। चुप करे वे तूं। तुंहिंजे करे मां मणा? पाण त खानदानी भूत आहियो। डिग्रीअ सां गॾु फोटो न लॻाइणो आहे मूंखे मथे पंहिंजो। तोड़ पाण वञां थो मां। वञ त जान छुटे। काथां भूत चुड़ैल थियूं अचनि। ओ डॉक्टर, हेलो, जय झूलेलाल। छा हाल आहे सभिनी जो? कीअं लॻो डॉक्टर कोको? कमेंट करे ज़रूर ॿुधायो। ऐं जीअं मां तव्हांखे लास्ट वीडियो में चयो हुयो, हिंदी चैनल ते नओं वीडियो अची वियो अथव, शाम पूनावाला पार्ट 1। डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल अथव, ॾिसो वञी करे। ऐं अगरि तव्हांजा कोई नॉन सिंधी फ्रेंड्स आहिनि त उन्हनि सां बि हिंदी एपिसोड शेयर कयो ताकि चैनल अञा ग्रो थिए। बाक़ी आई होप तव्हांखे वीडियो में मज़ो आयो हूंदो। मां मिलां थो नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं बाय बाय, टेक केयर।